लगे तो थकी पिया है। टाइम ही अड़ो है, थकण तो खपे। सलाम जो जवाब भी सवलो न दिनो है तो नीमा साबित इहो ही तो थिए न। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन। आमीन। मुसलमान मर्द हुजे, औरत हुजे, बूढ़ो हुजे, जवान हुजे, के भी फिरके सां, के भी मसलक सां ताल्लुक़ हुजे, हर नमाज़ी हर रकात में सूरत फातिहा पढ़े तो। इन्हीं में कंहिंजो भी इख्तिलाफ़ ना है तो सूरत फातिहा न पढ़जे। इख्तिलाफ़ इहो है तो हिकिड़ा चवनि था त सिर्फ़ इमाम पढ़े काफ़ी आहे, ॿिया चवनि था त सभिनि खे पढ़णु खपे। इन्हीं शइ ते सभई मुतफ़िक़ आहिनि त जे नमाज़ में सूरत फातिहा न पढ़जे उहा नमाज़ न आहे। मसलो असां सां इहा आहे जो सारी ज़िंदगी असांजी गुज़री वई आहे। नमाज पढ़ूं पिया, उनमें फ़र्ज़ भी पढ़ूं पिया, सुन्नत भी पढ़ूं पिया, नफ़िल भी पढ़ूं पिया, उन्हीं में सूरत फातिहा भी पढ़ूं पिया। पर शायद कॾहिं असां इन्हीं में ध्यानु न आहे कयो जे असां चऊं छा पिया, अल्लाह खां घुरूं छा पिया। जे इन्हीं शइ में तवज्जो हुजे त पोइ असांजी ज़िंदगी जा हालात कुझु मुख़्तलिफ़ हुजनि। वो जेके कम असांजे मुआशरे में थी रहिया आहिनि शायदि इहे न थियनि। जेतिरी पाकजीबाज़ी, जेतिरी फ़िरक़ाबंदी असांजे मुआशरे में आहे शायदि इहा ख़त्म थी वञे जे सूरत फातिहा जी माना असांखे यादि हुजे। ॼण त असां नमाज़ में पढ़ूं त पिया पर इन जी माना यादि न आहे। इन करे असां पार्टियुनि में, जमातनि में, टोलियुनि में वंडियल आहियूं। नमाज में तो असां कुछ बियो घुरूं था पर अमल में असांखे उहो शइ न आहे जेका अल्लाह खां घुर था कयूं। इल्ला माशाअल्लाह अक्सर जेके असांजे मुआशरे जा माण्हू आहिनि उहे पढ़ंदा त आहिनि पर उन्हनि खे इन जी माना जी ख़बर न आहे। इहो ही मेन मसलो है असांजो जे असां में फ़िरक़ावारियत घणी आहे, पार्टीबाज़ी घणी आहे। जे असां इन्हीं के माना सां पढ़णु शुरू करे छॾियूं त असांजा घणा मसला इन्हीं में ही हल थी वेंदा। छो त जेको भी माण्हू नमाज़ पढ़े तो अचे तो वुज़ू करे तो तहारत हासिल करे अची बीहे तो अल्लाहु अकबर चई करे हथ बधे तो को सीने ते बधे तो को हेठ बधे तो को उनको हेठ बधे तो के खुला छॾे तो। पर हर माण्हू सम्झे इहो तो जो हाणे मां अल्लाह जे साम्हूं बीठो आहियां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मांखे ॾिसे पियो। पोइ ही पंहिंजे अक़ीदे जो ऐलान कंदो आहे। अल्लाह जे साम्हूं बीह करे सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका। अल्लाह को दुआ कंदो अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खतायाया कमा बाअत बैनल मशरिक़ वल मग़रिब। वो पांचो पान के अल्लाह जी पनाह में ॾींदो आहे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम।
बाबरकत आयत बिस्मिल्लाह पढ़ी करे वरी सूरत फातिहा शुरू करे तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम अकीदो पंहिंजो ॿुधाए पियो। मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन पंहिंजो अकीदो ऐलान करे पियो। रब जी वखाण करे तो रब जी हमदे सना बयान करे तो उन्हीं खां पोइ हाणे हिन जी डिमांड शुरू थी आहे। चए तो इहदिना सिरातल मुस्तकीम अल्लाह मूंखे सीधे रस्ते ते हलाइजे। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन खे पाबंद कयो आहे जो सीधो रस्तो ॿुधाए कंहिंजो रस्तो खपे। सीधे रस्ते वाला तो तोखे घणा ही मिलता, हर कोई चवंदो मुंहिंजो रस्तो सिधो आहे, मुंहिंजे रस्ते ते अच, मां तोखे सीधे दगदे वठी हलंदुसि। रस्तो कंहिंजो खपे। चए तो सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम अल्लाह उन्हनि जो रस्तो ॾेखार जिन ते तुंहिंजो इनाम थियो आहे। गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन अल्लाह उन्हीं जे रस्ते ते न हलाइजे जेके मग़ज़ूब आहिनि, जिन ते तुंहिंजो गज़ब थियो आहे, जेके गुमराह आहिनि, गुनाहगार आहिनि, उन्हीं जे रस्ते ते न हलाइजे। हाणे जेकॾहिं ही सोचे थी जिन जो रस्तो मां घुरां पियो त या अल्लाह मूंखे उन्हीं जे रस्ते ते हलाइजे, उन्हीं जो रस्तो छा आहे? पहिरियां त मां इहो सोचियां तूं हे केर आहिनि जिन जो रस्तो मां घुरां पियो, इनाम याफ़्ता आहिनि केर? हाणे मूंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान में ॿुधायो आहे त जॾहिं बि तोखे के मसइले जी पुछा करणी हुजे त अल्लाह जे क़ुरान खां पुछ या अल्लाह जे पैगंबर खां कुछ सवाल कर। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। हाणे मसलो आहे मूंखे पुछणो आहे त इनाम याफ़्ता केर आहिनि, मां अल्लाह जे क़ुरान खां पुछां थो। जॾहिं अल्लाह जे क़ुरान खां मां पुछा कंदुसि, मां सम्झणु चाहियां थो इनाम याफ़्ता केर आहिनि, अल्लाह जा इनाम किन ते थिया आहिनि। अल्लाह जो क़ुरान मुंहिंजी रहनुमाई कंदो, मूंखे सेखारींदो उलाइकल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाኢ वस्सालिहीन। अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो इनाम याफ़्ता अल्लाह जा पैगंबर आहिनि, अंबिया आहिनि, जेके भी अल्लाह जा पैगंबर आया सभई इनाम याफ़्ता आहिनि। अल्लाह जे पैगंबर जा आखिरी नबी जा सहाबा इकराम जेके आहिनि, सिद्दीक़ीन जेके आहिनि, इहे भी इनाम याफ़्ता आहिनि। वशुहदा जेके अल्लाह जे दीन जे लाइ कुर्बानियूं ॾेई विया, अल्लाह जे रस्ते में पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे विया, इहे भी अल्लाह जा इनाम याफ़्ता आहिनि। वस्सालिहीन जेके अल्लाह जा नेक बाना आहिनि, सभई इनाम याफ़्ता आहिनि। हाणे मां उते घुर्त कई आहे, अल्लाह खां मूं घुरियो त आहे त इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम। हाणे मां अल्लाह खां रस्तो घुरियो आहे त या अल्लाह मूंखे सिधो रस्तो ॾेखारिजे। अल्लाह उन्हनि माण्हुनि जो रस्तो मूंखे ॾसजे, उन्हनि जे रस्ते ते हलाइजे जिन ते तुंहिंजो इनाम थियो आहे। हाणे मां जीअं मजलिस शुरू थी आहे, मूंखे बि लबेलो बाब मसइलो जो इहो ई समझ में आयो आहे त हर कंहिं अची करे सहाबा इकराम जा वाक़िया तव्हांखे ॿुधाया आहिनि त सहाबा हलाल कीअं कमाईंदा हुया, हलाल खाइण जो इहतमाम कीअं कंदा हुया, सहाबा कुर्बानियूं कीअं ॾींदा हुया, सहाबा जेके अल्लाह सां मोहब्बत केतिरी कंदा हुया, सहाबा अल्लाह जे पैगंबर सां मोहब्बत केतिरी कंदा हुया, सहाबा दीन ते इस्लाम ते हलण जे लाइ केतिरी कोशिश कंदा हुया। हाणे मां
असां सब हर कोई जेको है तो नमाज में भी करे तो चए तो सिरातल लदीना अनअमत अलैहिम अल्लाह मुके उन जे रस्ते ते हलाए जेके इनाम याफ्ता है। अंबिया जो रस्तो भी मुझे सामू आए, सलाहा जो रस्तो भी मुझे सामू आए, शुहदा जो रस्तो भी मुझे सामू आए, सहाबा इकराम जा रास्ता भी मुझे सामू आए। उन्हनि में के फिरका कौन होया के टोला कौन होया, उन्हनि में जमातों कौन हुयो के पार्टियों कौन हुयो, ओ तो सब एक अल्लाह के मजण वाला एक रसूल जी इताअत करण वाला होया। वो फर्ज़ किफाया फर्ज़ ऐन जे नाले ते के फर्ज़ छडण वाला कौन होया, वो मुअक्कदा गैर मुअक्कदा जे नाले ते सुन्नतन का जेके से मुंह मोड़न वाला कौन होया। वो तो अल्लाह जे रसूल से मोहब्बत करण वाला होया। मां उन्हनि जो रस्तो तो घुरा पियो पर नमाज का पोइ वरी मुंहिंजो रस्तो पंहिंजो, हुननि जो रस्तो ॿियो, मुंहिंजो रस्तो ॿियो। मां तो अक्सर मिसाल ॾींदो आहियां, असांजे मुआशरे में को चोरी करे, को कंहिं सां ठगी करे वरी सच न पियो ॿुधाए तो को सच चवणो हुजे तो छा कंदा आहियूं? अबरा जलजी पियो आहे। हाणे इनखे चवंदा सच ॿुधाए, चए तो हा हा मां सच ॿुधायां थो। चए तो हल भला मस्जिद में वठी असां वञूं था मस्जिद में, चो तो वुज़ू कर पोइ ढर मस्जिद में ख़बर पवे तो इते तूं हाणे चओ, इते तो सच चवंदे। पोइ जेको चवंदो चवंदासीं त हाणे बसि बाबा छॾियोसि, हाणे बसि इन मस्जिद में अची चयो आहे, हाणे त सच मञंदा हो न। पर हिते छा करियो ने हर नमाज में अचे तो तहारत हासिल करे तो, वुज़ू करे तो, नमाज में बीहे तो, अल्लाह जी वॾाई वखाण बयान करे तो, उनखां पोइ चए तो अल्लाह मूंखे सिधो रस्तो ॾेखार चई, इनाम याफ़्ता माण्हुनि जो रस्तो मूंखे ॾस चई। ऐं नमाज खां फारिग थिए तो चए तो न साईं तुंहिंजो रस्तो पंहिंजो, मुंहिंजो रस्तो पंहिंजो। छा हिते इनाम याफ़्ता माण्हुनि जो रस्तो इनखे वणे न पियो? जेका जमात अल्लाह रब्बुल इज़्ज़त अंबिया खां पोइ जेका जमात अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पैगंबर खां ठाराई, जे जमात जो सिफ़तूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान में बयान फरमायो, जे जमात के अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे लाइ रहबर ऐं रहनुमा ठाहियो, जे जमात के अल्लाह रब्बुल इज़्ज़त नमूनो बनाए करे दुनिया जे साम्हूं पेश कयो। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इहतदऊ। ईमान वारो मसला थींदा रहंदा, मामला थींदा रहंदा। तव्हांखे पंहिंजे ईमान में वध घटाई जेका ॾिसण में ईंदी, पर कॾहिं बि जे तव्हांखे पंहिंजे ईमान खे तोड़णो हुजे, मापणो हुजे, परखणो हुजे त मां सिधे रस्ते ते आहियां या कोन आहियां, पोइ तव्हांजे लाइ परखी कहिड़ी आहे? वो मुझे नबी जे सहाबा के ॾिसे जो इन जे रस्ते ते आयो, मां रब गारंटी ॾियां तो फ़क़द इहतदऊ, को सिधे रस्ते ते आयो, हल त हलो। हिननि जे रस्ते खां जे हटी आयो त पोइ सिधो रस्तो नथो थी सघे। अज छा सहाबा इकराम जी जिंदगी असांजे साम्हूं मौजूद न आहे। वो अल्लाह जे दीन सां केतिरी त मोहब्बत कंदा हुया, उन्हनि जो अल्लाह सां मोहब्बत जो कहिड़ो अंदाज़ हूंदो। अल्लाह जे पैगंबर इहा जमात जोड़ी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि जा इम्तिहान वरिता आहिनि। अल्लाह इन्हनि खे आज़मायो आहे, कॾहिं घर छॾाए आज़मायो आहे, कॾहिं घर वारा छॾाए आज़मायो आहे, कॾहिं औलाद छॾाए आज़मायो आहे, कॾहिं माउ पीउ छॾाए आज़मायो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर तरह सां इन्हनि खे आज़मायो, हर तरह जी आज़माइश करे, हर क़िस्म जो इम्तिहान वठी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त को हिननि जे नाले पंहिंजे पैगंबर ते जेका कुरान जूं आयतूं नाज़िल कयो, उन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरह मुजादिला जी इहा आख़िरी आयत नाज़िल कई आहे त ला ताजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युआदून मन हाद्दल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे पैगंबर के चए पियो ते मुंहिंजा पैगंबर हाणे जे तूं चिराग वठी करे, लाइट वठी करे, हाणे जे तूं जेको आहे सो टार्च वठी करे ॻोल्हण चाहीं त तुंहिंजी जेका जोड़ियल जमात आहे, जेका मूंसां मोहब्बत करणो आहे, तोखे इन्हनि में अहिड़ो कोन मिलंदो जेको मूंसां मोहब्बत कंदो हुजे ऐं मुंहिंजे मुक़ाबले में वरी ॿिए सां बि ईअं ई मोहब्बत कंदो हुजे।
जेको मुझी मोहब्बत में सचो जे मुझे गैर सा मोहब्बत में इए कंदो जे मुझी मोहब्बत में कदे भी के शरीक न कंदो। हां अल्लाह रब्बुल इज्जत ने मुकाम दे भी फरमायो व मिनन नासी मन यतखिजु मिन दूनिल्लाहि अंदाद युहिब्बुनहुम कहुबिल्लाह। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाया मानन में कई एड़ा जे के समझंता असा बुत जी पूजा कोनता करियो, असा कब्र शजर हजर जी पूजा कोनता करियो, असा के जे नाले ते पर कोनता चारियो, असा के जे नाले जी नजर न्याज कोनता दियो, पर ये भी शिरक कंदा। पर जो शिरक जो अंदाज थोड़ो मुख्तलिफ है वो केड़ो है, वो शिरक जो अंदाज केड़ो है युहिब्बुनहुम कहुबिल्लाह। ये अल्लाह जे गैर सा ये मोहब्बत करता जी अल्लाह सा मोहब्बत जो है। अल्लाह रब्बुल इज्जत मोमिनन की निशानी बुधाई है वल्लदीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मोमिन अल्लाह जी मोहब्बत में तमाम घणो सख्त होंदो है। इते भी अल्लाह रब्बुल इज्जत या जेका जमात जोड़ी है जिन जे नाले असी चौंदा इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लदीना अनअमता अलैहिम। हर नमाज़ी हर रकात में भी करे चौंदा मर्द है तभी चवे तो, औरत है तभी चवे तो, बूढ़ा है जवान है जे भी जमात में है जो नमाज पढ़े तो वो जरूर चे तो सिरातल लदीना अनअमता अलैहिम। अल्लाह वो के उन जे रस्ते ते हलाए जिन ते तो जो इनाम थियो है। हाने इनाम याफ्ता मानन जो रस्तो सामू अचे पियो। अल्लाह कुरान में उन जो तारीफो करे पियो। अल्लाह बुधाए तो ला तजिदु कौमन युमिनूना बिल्लाहि वल यौमिल आखिर युआतून मन हादल्लाह व रसूलहु। ए नबी हाने ये तो जी जगह चोरे जमात है वो हर तरीके से इन्हनि के आजमाए लिखो है, हर किस्म जो इम्तिहान में इन्हनि जो करे छडियो है। पर तू हाने इन्हनि मां ॻोल्हण चाहे तो के एड़ो न मिलंदो जेको मुंहिंजी मोहब्बत में ॿिए जी मोहब्बत के शरीक करे। इन्हनि जी मोहब्बत अल्लाह सां मोहब्बत की होंदी, अल्लाह जे मुकाबले में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो ॿिए सां मोहब्बत कोन कंदो। ॿिया भी गणाए छॾई वलौ कानू आबाअहुम। मुझे मुकाबले में अगर जे इन जा मां पीउ छो न हुजन मुझे मुकाबले में मोहब्बत उन सां भी कोन कंदा। मां पीउ जी मोहब्बत इबादत है, मां पीउ जी ताज़ीम तकरीम इबादत है। अल्लाह रब्बुल इज्जत ने जो हुक्म दिनो है पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असा के सिखारियो है। जेको मां पीउ सां मोहब्बत न थो करे इन जो के किस्म जो अमल कबूल ना है। पर जॾहिं इहा ई मोहब्बत अल्लाह जे मुकाबले में अची वञे त पोइ अल्लाह सां मोहब्बत वधीक हुजे। अल्लाह जे ख़ैर सां को बाक़ी भी ख़ैर में मोहब्बत के मुकाबले में मुझी मोहब्बत ही ना है। अल्लाह रब्बुल इज्जत के उन्हीं जमात जो जिक्र फरमायो सा मोहब्बत कंदो जे नहीं कोई मुझे गैर सा मोहब्बत करे वलौ कानू आबाहु अगर जे या मां पीउ छो न हुजन औ अबनाहु अगर जे जो औलाद छो न हुजन। अल्लाह आजमायो है किए आजमायो। बदर जी जंग है कौमन कबीलन जा मसला खत्म थी है, बिरादरी जा मसला खत्म थी है, दुनिया जी वंड बदल जी वही है, सुजानप बदल जी वही है। इनका अग में के हाशमी होया के कुरैशी होया के हबशी होया के फारसी होया। हाने हिन जी सुजानप भी थी वही। एकड़ा अल्लाह जे लश्कर वारा ॿिया शैतान जे लश्कर वारा, एकड़ा मुसलमान ॿिया काफिर, एकड़ा अल्लाह जी पार्टी वारा ॿिया शैतान जी पार्टी वारा। इते कई जोड़ा एड़ा अचिया कि जो पी इस्लाम में आए तो पुट कुफर में आए, कि जो पुट जो ऐसो इस्लाम में आए तो पी कुफर में आए। बड़ी आजमाइश, बड़ी आजमाइश है। अल्लाह रब्बुल इज्जत आजमायो है। हानी खबर पौंदी अबू उबैदा बिन जराह रजी अल्लाह तआला अन्हु हालत इस्लाम में आए, फिर हालत कुफर में आए। सामू अचियो हरी तलवार से सिलाए छड़ी, सिर कलम करे छड़ी।
बुधाई त अल्लाह सां मोहब्बत छा है। अल्लाह जी मोहब्बत में सगो पी भी रुकावट ना है। अल्लाह रब्बुल इज्जत तॾहिं त फरमायो वलौ कानू आबाअहुम, अगर चे हिननि जा माउ पीउ बि हिननि जे मुंहिंजे मुक़ाबले में मोहब्बत मुंहिंजी मोहब्बत जे मुक़ाबले में अची वञनि त उन्हनि खे बि लिखनि कोन था। औ अबनाअहुम, अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पुट जेको आहे सो जॾहिं बदर ख़त्म थी उन खां पोइ इस्लाम क़बूल कई त चवण लॻो बाबा साईं बदर वारे ॾिहाड़े तव्हां अलाए केतिरा भेरा मुंहिंजी तलवार जे हेठों आया पर बाबा समझी करे छॾे ॾिनो। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे अक़ीदे जो ऐलान कयो। छा चई? चे पुटड़ा मां त तुंहिंजी तलवार जे हेठों आयुसि तो पीउ समझी करे छॾे ॾिनो। अल्लाह जो कसम आहे जे मूंखे हक़ जी हिदायत ॾिनी आहे जे हिक भेरे बि मुंहिंजी तलवार जे हेठों अची हा त पुट समझी करे न दीन जो दुश्मन समझी करे लाए छॾे। औ इख़वानहुम, अल्लाह जे पैगंबर जो सहाबी है मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु। अज रुगो मईशत जो झेड़ो है ना, हर पासे का सही पंहिंजी मईशत के ॾिसो, सिर्फ पंहिंजी मईशत के बचायो। इहो मसलो तॾहिं बि आयो ना इनखे पढ़ाई नहीं इनखे जेसिताईं साहबा इकराम पढ़ी वेंदा सिखी वेंदा पोइ इनखे छॾे ॾींदा। सभई मशवरा आया ईमान केतिरो आहे। जो भाउ आहे त भाउ जे हवाले, चाचो आहे त भाइटे जे हवाले, भाइटो आहे त चाचे जे हवाले, जेको जंहिंजो वेझो रिश्तेदार आहे उन्ही खे उन्ही जे साम्हूं उन्ही खे तलवार ॾेई करे चओ इन्ही खे ख़बर पवे ईमान केतिरो आहे। जॾहिं उन्हनि पंहिंजा अक़ीदा ईअं ज़ाहिर कया त अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान जी आयत नाज़िल कई ऐं सर्टिफिकेट ॾिनई, गारंटी ॾिनई उलाइका कातबा फी क़ुलूबिहिमुल ईमान, इहे जिन जे दिलनि ते अल्लाह ईमान लिखी छॾियो आहे। अॼु मुसलमान तू नमाज पढ़ी तो उन्ही में रस्तो त घुरे तो उन्हनि जो चवे तो या अल्लाह उन्हनि जे रस्ते ते मूंखे हलाइजांइ, पर नमाज खां पोइ कॾहिं सोचियो अथई त हुन त हर शइ अल्लाह जे दीन तां क़ुर्बान कई। तू दीन खे हर शइ ते क़ुर्बान करण लाइ तयार आहीं, रस्तो उन्हनि जो तो घुरी। तुंहिंजे साम्हूं मामला अचनि था, मसला अचनि था, अॼु असांजी कैफ़ियत ई आहे हिकिड़े मौलवी खां पुछे तो मसलो ख़बर पवे थी न साईं हीअ आहे हदीस में हीअ आहे दीन इस्लाम में ईअं आहे, वरी ॿिए वटि वञे तो मन को मुंहिंजे लाइ को रस्तो न करी अचे, वरी उतां बि ख़बर पए थी न मसलो साॻियो आहे, वरी टे वटि वञे तो मन को मुंहिंजे लाइ को रस्तो न करी अचे। हीअ रस्ता ॻोल्हे पियो त के न के तरीक़े सां मुंहिंजी जान छुटे, हुननि जी बि इताअत अहिड़ी हुई। ये तो कौन सोचींदा सही सुन्नत मुअक्कद है या गैर मुअक्कद है, समझंदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो अमल आहे उन्ही ते कुर्बान है। अल्लाह जा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जुम्मे जे खुतबे ॾियण लाइ मेंबर ते विराजमान थिया आहिनि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तशरीफ आवरी मेंबर ते थी आहे। साहबा इकराम सफर में के हेॾां चुरनि पिया के हेॾां चुरनि पिया, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पिया। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान मां इहे जुमला निकिरनि था, इजलिसू वेही रहो। जेके मस्जिद में आहिनि उहे त वेही रहिया, पर हिकिड़ो सहाबी जुतनि वारी जॻह ते आहे, हिकिड़ो पेर अंदर आहे ॿियो ॿाहिरि आहे, उते ही वेही रहियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं निगाह मथे कई ॾिठो त ही हमरा जुतनि वारी जॻह ते वेही रहियो आहे। सुवाल कयो, पुछो भला ही वेहण जी जॻह आहे? चवण लॻो या रसूलल्लाह वेहण जी जॻह आहे या कोन्हे, पर इन खां अॻिते मटण जी बि त जॻह न आहे। जाते तव्हांजो हुकुम अची वञे पोइ उन खां पोइ मां सोचियां त हाणे मां अंदर वारनि खे चयो पियो वञे, जेके सफ़र में चुर फुर कनि पिया उन्हनि खे चयो पियो वञे, या जेके ॿाहिरि हलनि पिया उन्हनि खे चयो पियो वञे। हुकुम अची वियो इजलिसू, इन में तफ़रीक़ त हुई कोन
खे कि अंदर वारा वेही रहो, बाहर वारा वेही रहो, जेके जुतन वारी जगह वारा आहिनि अंदर अचो। इहे जॾहिं तव्हांजो हुक्म अची वियो पोइ उन्ही खां पोइ कंहिंजी मजाल आहे जे अॻिते वधे त हाणे पंहिंजे दिलि सां सोचे त न न मूंखे कोन्हे फिराणे खे आहे। इताअत में आया तो ये कयूं इताअत तड़ी तो जेको आहे सो शायर चए तो मुसव्वर खैच वो नक्शा के जिसमें ये सफाई हो, इधर हुक्म मोहम्मद हो इधर गर्दन झुकाई हो। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जुबान में जड़े हुक्म बुधंदा है उन्हीं का पोइ कंहिंजी मजाल कोन थी उन्हीं अॻियां सवाल करे। मां नमाज में बिया तो चवां तो सिरातल लदीना अनअमता अलैहिम, अल्लाह उन्हनि माण्हुनि जो रस्तो मूंखे ॾेखार, उन्ही जमात जो रस्तो मूंखे ॾेखार, उन्ही रस्ते ते मूंखे हलाए जिन ते तुंहिंजो इनाम थियो आहे। इनाम त तॾहिं थियो आहे जॾहिं उन्हनि पैगंबर जी इताअत कई आहे। हुननि जी मोहब्बत असां विर्द न हूंदी। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठो आहे, ॾाढे प्यार सां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हथ पंहिंजे ॿिन्ही हथनि में झलियो अथसि। हाणे हथ खे माटे पियो मज़ा वठे पियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नरम नाज़ुक हथ जेको आहे सो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ में आहे। इते ॾिसे तो मौक़ो भलो आहे। अॼु पैगंबर जी ज़ुबान मां ईमान जी तस्दीक कराए वठण चए तो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन वक़्तु मुंहिंजे ईमान जी कैफ़ियत इहा आहे जे पंहिंजी जान खे छॾे करे ॿी हर शइ खां वधीक तव्हां सां मोहब्बत आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम छा जवाब ॾिनो? उमर हाली तुंहिंजो ईमान मुकम्मल न आहे। या रसूलुल्लाह कॾहिं मुकम्मल थींदो? कॾहिं मुकम्मल थींदो? जॾहिं पंहिंजी जान खां वधी करे मूं सां मोहब्बत कंदे पोइ मुकम्मल थींदो। कोन चई त हाणे मां पंहिंजे मौलवी खां पुछी वठां, हाणे बाप के का पुछी वठा तो भला ये भी ईमान मुकम्मल थी सके कि ना, ये भी ईमान थी सके तो कि ना, भला ये करण सा बेईमान तो न थींदो। उते ही वेठे चवण लगो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मूंखे पंहिंजी जान सां वधी करे तव्हां सां प्यार आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उमर के जवाब ॾिनो, पंहिंजी सारी उम्मत जे लाइ इहो फरमान महफूज़ कराए छॾियो त जॾहिं बि ख़बर पवे त ईमान असल में मुकम्मल कॾहिं थो थिए। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के जॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला नो इहो चयो न या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे पंहिंजी जान खां वधी करे तव्हां सां मोहब्बत आहे, तॾहिं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल आन या उमर, ए उमर हाणे तुंहिंजो ईमान मुकम्मल थियो आहे, हाणे तुंहिंजो ईमान मुकम्मल थियो आहे। मां नमाज में भी करे चवां तो इहदिन सिरातल मुस्तकीम सिरातल लदीना अनअमता अलैहिम, अल्लाह सीधे रस्ते ते हलाए दी उन्हनि माण्हुनि जे रस्ते ते हलाए दी जिन ते तुंहिंजा इनाम थिया। उन्हनि ते इनाम छो थिया? जे हुननि हर शइ अल्लाह जे रस्ते में कुर्बान कई, हुननि ईमान पंहिंजा मुकम्मल कया, हुननि अल्लाह जे रसूल जी इताअत जेका सा अहिड़े तरीक़े सां कई, हुननि अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत जी हर तकाज़ा पूरी कई। अल्लाह जे पैगंबर जी मोहब्बत के मुकाबले में कंहिंजी भी मोहब्बत कोन हूंदी। हुननि जो ईमान हूंदो हो, अल्लाह जे पैगंबर हुननि जे ईमान मुताबिक चयो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकुना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमईन। तेसताईं केर भी मोमिन नथो थी सघे जेसताईं पंहिंजे माउ पीउ खां वधी करे पंहिंजी औलाद खां वधी करे सारी कायनात खां वधी करे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत न करे तेसि ईमान मुकम्मल कोन्हे को। अॼु मां भी तो पंहिंजी मोहब्बत के चेक कयां, पंहिंजी नमाज में चवां तो अल्लाह हुननि जे रस्ते ते हलाए, हुननि जे दग ते हलाए, हुननि जी वाट ते मूंखे हलाए। कॾहिं मां पंहिंजे ईमान खे चेक त कयां त छा सहाबा वारो जज़्बो मूं में मौजूद आहे? अॼु मां त फर्ज़ ऐन फर्ज़ किफ़ाया जे चक्कर में अची करे फर्ज़ छॾे ॾिना। मां त सुन्नत मुअक्कदा ग़ैर मुअक्कदा जे चक्कर में अची करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नतन के कुर्बान करे छॾियो। अल्लाह जे पैगंबर जी इताअत, अल्लाह जे पैगंबर जे तरीक़नि सां जेका सा मोहब्बत असांजे दिलि में काथे आहे? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सिपा सालार है, काफ़िलो रवाना पियो थिए। काफ़िले के समझाइन पिया फिलाणो अमीर है, फिलाणो अॻियों जो अमीर है, फिलाणो पुठियों जो अमीर है, फिलाणो सजे जो अमीर है, फिलाणो खबे जो अमीर है। काफ़िलो तरतीब ॾिनो पियो वञे, इन खे रवानो करणो आहे।
पंहिंजी सवारी ते सवार आहिनि, सारी साहब जी जमात साम्हूं बीठी आहे, बीठा आहे। पंहिंजे हथ मां जाणी वाणी छड़ी किराइनि था, लठ जेका हथ में हूंदी उहा किराइनि था हेठि, वरी झट करे लही था अचनि हेठि, खणनि था, खणी करे वरी सवारी ते सवार थी वेहनि था सवारी जे मथां, त वरी थोरो चपनि ते मुर्ख अचे थी, मुस्कुराहट खिल चपनि ते अचे थी। हमरा ॾिसे पियो साहबी चए थो अमीरुल मोमिनीन मां तव्हांखे जांचिया पियो, ॾिसां पियो तव्हां पंहिंजे हथ मां जाणी वाणी जेका आहे सा पंहिंजी छड़ी किराई आहे, पोइ लथाव खई आहे, कंहिंखे न चयो त मथे जेको सो खणी ॾियो मूंखे। सभई ॻाल्हियूं समझ अचनि थियूं, पर जॾहिं तव्हां सवारी ते वेही रहिया खिलियो छो? छा जवाब ॾिनई? जी मां ॾिठो हुयो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई काफ़िलो तरतीब पे ॾिनो, काफ़िलो रवाना करणो हुयो, पैगंबर अलैहि सलातु वसलाम जे हथ मां छड़ी किरी ही, पैगंबर लथो हुयो, लही करे छड़ी खड़ी वरी सवारी ते चढ़ियो, जॾहिं सवारी ते पैगंबर अलैहि सलातु वसलाम वेठा तॾहिं इहे मुस्कुराया हुया, मां जो सुन्नत पूरी थी कोन चई त मुअक्कद आहे या गैर मुअक्कद आहे, हाणे गैर मुअक्कद आहे त छॾे ॾे, मुअक्कद आहे त करे वठ। असां त सभई कम छॾे ॾिना, असां वटि न नबी जा तरीक़ा, न सहाबा जा तरीक़ा, न हुननि सां मुहबत, न हुननि जी अल्लाह जे पैगंबर सां मुहबत, न दीन इस्लाम सां मुहबत, पोइ असां चऊं बि रोज़ पिया सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, अल्लाह उन्हनि जे रस्ते ते हलाए जिन ते तुंहिंजो इनाम थियो। दोस्त कॾहिं सोच त सही त मां उन्हनि जी वाट घुरां थो, कॾहिं उन्हनि जा अमल बि त अपनाया न। उन्हनि में त पार्टियूं कोन हुयूं, उन्हनि में त फिरका कोन हुया, उन्हनि त कोन चयो त हिकिड़ो सहाबी चए त हीअं करणो आहे त ॿिए चए त हीअं करणो आहे, उन्हनि चयो जीअं अल्लाह जे पैगंबर फरमायो तीअं करणो आहे। मां बीठो आहियां पंहिंजी पंहिंजी मस्जिद में बीठो आहियां, पंहिंजे पंहिंजे फिरके ते हलां पियो, पंहिंजी पंहिंजी जेको आहे जेका असां जमात जे तरीक़े ते, नवाज़ मुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी जी, रोज़ा मुंहिंजा पंहिंजी मर्ज़ी जा, दुनिया जा मामलात मुंहिंजा पंहिंजी मर्ज़ी जा, ऐं बिहां थो त पोइ चवां थो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, अल्लाह इनाम याफ़्ता माण्हुनि जे रस्ते ते मूंखे हलाइजई। इनाम याफ़्ता जेके हुया हो त वंडियल कोन हुया, हो त जक्का हुया, हो त यकमुश्त हुया, हो त सभई जेके से इत्तेहाद में हुया। उन्हनि जो रस्तो वठणु चाहीं थो त पोइ तोखे हिकु थियणो पवंदो, पोइ जीअं हो दीन जे लाइ क़ुर्बानियूं ॾींदा हुया, ईअं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं, जीअं हो हिक ॿिए सां मुहबत कंदा हुया, ईअं पाण में मुहबत करणी पवंदी हुई, जीअं हो अल्लाह जे पैगंबर जी ॻाल्हि ॿुधी करे बाक़ी सभई पंहिंजा मसला छॾे ॾींदा हुया, ईअं तोखे हर मसलो छॾणो पवंदो, जिते पैगंबर जी ॻाल्हि अचे उते हर ॻाल्हि खे पोइते कर, पैगंबर जी ॻाल्हि ते जेको सो अमल कर, तॾहिं तोखे उहो रस्तो मिलंदो। तकरीरूं अॻे तव्हां घणियूं ॿुधी चुका, मां भी आयो हुयुमि पंधु करे, मां सोचियो मां जेके रोज़ पढ़ूं था उन मां थोरो सबक़ पढ़ी था वठूं, शायदि इन मां असांखे ॻाल्हि समझ अचे। मां पंहिंजे हिसे जो मूं बि हिसो तव्हां सां शेयर कयो आहे, जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तौफ़ीक़ ॾिनी, चार ॻाल्हियूं मूं बि तव्हां सां कयूं आहिनि। मां पंहिंजे रब खां दुआ थो करियां त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सलाह असां सभिनि खे जेका नमाज़ में घुरूं था उन मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां नथो चाहियां त हाणे तव्हांजो आराम ख़राब कयां, तव्हांखे भुख बि लॻी हूंदी, थकल बि आहियो, लाज़मी ॻाल्हि आहे मग़रिब जी नमाज़ खां वेठा आहियो, यका वेठा आहियो, असां त बारे बारे सां पिया चऊं, पर तव्हां त यका ई वेठा आहियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु, जेके ॿुधाइण वारा आया अल्लाह हुननि जो ॿुधाइणु क़बूल करे, जेके ॿुधण वारा आया अल्लाह हुननि जो ॿुधणु क़बूल फरमाए। अल्लाह जे पैगंबर अलैहि सलातु वसलाम जी हिकिड़ी हदीस ॿुधाए पंहिंजी ॻाल्हि ख़तम थो कयां। ख़ुशि नसीब आहिनि उहे इंसान जेके अचनि था, वेहनि था, ॿुधनि था, ख़ुशि नसीब आहिनि। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मलाइका अल्लाह वटि घणई आहिनि, पोइ हुननि जूं ड्यूटियूं लॻल आहिनि, कंहिंजी काथे ड्यूटी आहे, कंहिंजी काथे ड्यूटी आहे। पोइ मलाइकनि जी हिकिड़ी जमात आहे, उनजी ड्यूटी इहा आहे त वञी ॻोल्हियो दुनिया में कंहिं जगह ते काल अल्लाह काल रसूल, अल्लाह जी याद, अल्लाह जे रसूल जी याद, दीन इस्लाम जी ॻाल्हि थी रही हुजे, उते वञो ॿुधी अचो। मलाइका अचनि था,
हिकिड़ो को अचे थो ॾिसे थो वरी ॿियनि खे बि सॾे थो अचो पंहिंजे मक़सद जी शइ मिली वई आहे। हुननि जे मक़सद जी शइ छा आहे? अहिड़ी मजलिस जंहिंमें अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि थिए, जंहिंमें दीन इस्लाम जो तज़किरो थिए, सभई अचनि था। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वो पंहिंजे परनि सां इन मस्जिद जेके मजलिस खे घेरे था वठनि। सॼी मजलिस ॿुधनि था, मजलिस ख़त्म थिए थी, वापसि वञनि था, बावजूद इन जे अल्लाह का का शइ ॿुधी न आहे। अल्लाह खे हर हिकु शइ जी ख़बर आहे, पर अल्लाह जी सुन्नत आहे, अल्लाह जो तरीक़ो आहे त मलाइकनि खे बार बार शाहिद ठाहे थो, गवाह ठाहे थो, मानो माफ़ी घुरे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मलाइकनि खे गॾु करे थो, ॾिठो थो हीउ मूंखां माफ़ी घुरे थो, इन खे ख़बर आहे, मूंखे सुञाणे थो, हाणे तव्हां गवाह थी वञो, मां इन खे माफ़ कयो आहे। इते भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त सब कुछ जानींदे उन्हनि खां पुछे थो काथों आया हो? वयासीं सईदाबाद भली ॾिनो काका में, उते हिकिड़ी मजलिस लॻल हुई, उन में अल्लाह जो क़ुरान पढ़ियो वियो, उन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान पढ़ियो वियो, उन में अल्लाह तुंहिंजा तज़किरा हुया, तुंहिंजे रसूल जा तज़किरा हुया, जन्नत ऐं जहन्नम जा तज़किरा हुया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूछे तो छा उन्हनि मूंखे ॾिठो आहे या अल्लाह ॾिठो त न आहे? भला जी मूंखे ॾिसी विझनि या अल्लाह पोइ त हुननि जी ज़िंदगी बदिली थी वञे। भला ॿियो छा पिए चयूं? या अल्लाह जहन्नम खां पनाह पिए घुरूं, असीं बि पनाह घुरूं था, अल्लाहुम्मा अजिरना मिनन नार, अल्लाह असां सभिनि खे जहन्नम खां महफ़ूज़ फरमाए। आमीन त ॾाढा चओ यार। भला इन आमीन ते इख़्तिलाफ़ न आहे न। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूछे तो भला हुननि जहन्नम ॾिठो आहे या अल्लाह ॾिठो त न आहे? भला जी जहन्नम ॾिसनि या अल्लाह खाइण पीअण छॾे ॾिन, दुनिया कमाइण छॾे ॾिन, भला ॿियो छा पिए चयूं? या अल्लाह जन्नत जी घुर पिए कयूं, अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुकल जन्नतल फिरदौस, अल्लाह असां सभिनि खे जन्नतुल फिरदौस अता कजे। भला उन्हनि जन्नत ॾिठो आहे या अल्लाह ॾिठो त न आहे? भला जी ॾिसी विझनि या अल्लाह पोइ हर शइ जेका असां क़ुर्बान करे जन्नत खे हासिल करण लाइ कोशिशि कनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो मुंहिंजा मलाइको गवाह थी वञो, शाहिद थी वञो त मां उन मजलिस में जेके बि हुया सभिनि खे माफ़ करे छॾियो। मलाइका वरी चवनि था या अल्लाह सभु इन कमरा कोन आया, हिकिड़ा त आया ॿुधण, ॿिया ॿुधाइण आया, कि अहिड़ा बि हुआ जिन खे मजलिस में वेठल के माण्हू सां कमु हुयो, उन सां मिलण आया, पोइ मजबूरी में वेही रहिया। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो उन जी मजबूरी में वेहण बि मूंखे एतिरो पसंदि आहे जो मां उन्हनि जा बि गुनाह माफ़ करे छॾिया। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेके भी मजलिस में वेठा आहिनि, ॿुधण वारा, ॿुधाइण वारा, आस पास में कमकार करण वारा, प्रोग्राम के जेको सो अरेंज करण वारा, इन जा इंतज़ामात करण वारा, असीं अल्लाह खां दुआ था करियूं या अल्लाह सभिनि खे माफ़ फरमा, अल्लाह सभिनि जा गुनाह माफ़ करे छॾ। या अल्लाह जेके बीमार आहिनि शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। या अल्लाह जेके तंग दस्त आहिनि, परेशान आहिनि, या अल्लाह उन्हनि जूं परेशानियूं दूर फरमा। या इलाहुल आलमीन असांजा वॾा नंढा जेके भी दुनिया में लॾाणो करे विया आहिनि, या अल्लाह हुननि जी मग़फ़िरत फरमा। घुरां तो वो भी दुआ पे पर हथ खड़ा तो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना व अंत खैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना व अंत खैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना व अंत खैरुर राहिमीन। अल्लाहुम्मा इग़फिर लिल मुअमिनीन वल मुअमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात अल अहयाउ मिनहुम वल अमवात। अल्लाहुम्मा अज़हिबिल बअस रब्बन नास वश्फि अंतश शाफी ला शिफाअ इल्ला शिफाउका शिफाअ ला युग़ादिरु सक़मा। अल्लाहुम्मा अश्फि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अश्फिना व अश्फि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। या शाफ़िअल अमराज़ इश्फि मरज़ाना व मरज़ल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा क़ज़ि हाजातिना व हाजातिल मुस्लिमीन। या क़ाज़ियल हाजात इक़ज़ि हाजातिना व हाजातिल मुस्लिमीन। या इलाहुल आलमीन जेके बीमार आहिनि शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। या अल्लाह जेके परेशान आहिनि, या अल्लाह सभिनि जूं परेशानियूं दूर फरमा। या अल्लाह जंहिंखे जेका भी परेशानी आहे, या अल्लाह असीं हिक ॿिए जूं परेशानियूं कोन था सम्झूं, पर या अल्लाह तोखां का शइ ॻुझी न आहे, हर शइ खे सम्झे थो। या अल्लाह जेके परेशान आहिनि सभिनि जूं परेशानियूं दूर फरमा।
या अल्लाह जिनके माली परेशानी है वह दूर फरमा, या अल्लाह जिनके घर की परेशानी है या अल्लाह वह दूर फरमा, या अल्लाह जिनके औलाद ना है या अल्लाह उनके नेक साले औलाद अता फरमा, या अल्लाह जिनके औलाद है या अल्लाह उन्हें जो औलाद ना फरमाना या अल्लाह उनके फरमा बरदार बना, या अल्लाह पंहिंजो पंहिंजे रसूल जो है उनके पंहिंजे माउ पीउ जो या अल्लाह फरमा बरदार बना। या इलाहुल आलमीन जेके असां वाला ॾाढो करे विया आहिनि मुंहिंजे वालिद मोहतरम समेत या अल्लाह जेके बि विया आहिनि या अल्लाह सभिनि जी मग़फ़िरत फरमा। अल्लाह मर्द औरतों बच्चा कोड़ा जेके भी सब विया आहिनि या अल्लाह सभिनि जी मग़फ़िरत फरमा, अल्लाह सभिनि जा दर्जात बुलंद फरमा। या इलाहुल आलमीन सब्र जी कब्रूं जेके से कुशादा फरमा, या अल्लाह सभिनि जा दर्जात बुलंद फरमा, या अल्लाह सभिनि जा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह असां जेके पोइते रहिया आहियूं या अल्लाह असांखे बि वञिणो आहे पर अॼु विसारे वेठा आहियूं या अल्लाह इन मंज़िल जी तैयारी करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन जिन प्रोग्राम रखियो या अल्लाह जी मेहनत कई या अल्लाह उन्हनि साथियुनि जी ज़िंदगियुनि में बरकत अता फरमा, या अल्लाह उन्हनि जे अमलनि में बरकत अता फरमा, या अल्लाह उन्हनि जे माल में जान में औलाद में या अल्लाह बरकतूं अता फरमा। या अल्लाह जिन दोस्तनि ताउन कयो या अल्लाह सभिनि खे इन जो अजर जमील अता फरमा। या अल्लाह सभिनि खे अजर अज़ीम अता फरमा। या इलाहुल आलमीन जिन जिन भी ये कम कया या अल्लाह असां सभिनि जा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह जेके ॿुधण आया या अल्लाह उन्हनि जा भी गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह जेके ॿुधाइण वारा आया या अल्लाह हू भी मोहताज आहिनि फ़क़ीर आहिनि या अल्लाह उन्हनि जा भी गुनाह माफ़ फरमा। अल्लाह इन सारी मजलिस में जेके भी वेठा आहिनि या अल्लाह जेसि ताईं आवाज़ वञे पियो किन जेके से असांजी माउनि भेनरुनि या अल्लाह घर में वेही ॿुधो आहे या अल्लाह असां हिन ॻोठ सॼे जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह सभिनि खे नमाज़ी बना, या अल्लाह सभिनि खे दीनदार बना। या अल्लाह जेके असां दुआ करियूं था नमाज में दुआ घुरूं था इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, या अल्लाह तू सिधो रस्तो ॾेखारिजांइ, सिधे रस्ते ते हलाइजांइ, इनाम याफ़्ता माण्हुनि जे रस्ते ते हलाइजांइ। या अल्लाह इन दुआ मुताबिक़ असांखे इनाम याफ़्ता माण्हुनि जी ज़िंदगी खे साम्हूं रखी करे उन जे मुताबिक़ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असांजी हिन निमाणी दुआ खे क़बूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही।